अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, पाण जेको अॼु क्लास सॉल्व कयूं पिया सोशल स्टडी, करंट अफेयर्स, जनरल नॉलेज ऐं इस्लामिया जो क्लास आहे ऐं जेको मजमूई तौर ते 10 मार्कुनि ते मुश्तमिल आहे। तव्हांखे ख़बर आहे। अचूं था पाण क्लास जे तरफ़। हिन दफ़े जेको ही 15/9/2021 ते पेपर JEST IBA जो हुयो, इलाही मुश्किल हुयो। सोशल स्टडी ऐं इस्लामिया जो जेको पोर्शन हुयो उन जी हिकिड़ी बुनियादी वजह इहा बि हुई त इस्लामियात जेका आहे उहा सोशल स्टडी मां वरिती वई आहे ऐं सोशल स्टडी बि सोशल स्टडी ऐं करंट अफेयर्स जी कंहिं मां वरिती वई आहे। सो अचूं था पाण सवालनि जे तरफ़। सवाल नंबर 21 हुयो त माण्हुनि जो उहो टोलो जेको गॾु रहे थो हिन ख़्याल सां त हिक ॿिए सां तालुक़ु रखे उनखे छा चइबो आहे? ऑप्शन ए कम्युनिटी, ऑप्शन बी सोसाइटी, ऑप्शन सी ANB या ऑप्शन जेको डी आहे उहो ॿधी। उन जो जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन बी आहे, सोसाइटी। माण्हुनि जो अहिड़ो टोलो, मेड़, गुरूह जेके हिक ॿिए सां गॾु रहनि, हम ख़्याल हुजनि, उन्हनि जा हिक ॿिए सां तालुक़ु हुजनि त उनखे सोसाइटी चइबो आहे या समाज चइबो आहे। ऐं हिते त सोसाइटी आहे पर हूअ समाज आहे। इहो जेको सुवालु आहे उहो वरितो वियो आहे 6हें दर्जे जी समाजी अभ्यास मां, जेको पाण पढ़ियो हुयो। मूंखे अगरि जे टाइम मिले थो त मां ॾिसां तव्हां सां स्लाइड बि शेयर कयां थी, न त मां तव्हांखे ॿुधायां थी त 6हें दर्जे जो 3 या 4 चैप्टर मां इहो सुवालु वरितो वियो आहे। उनखां पोइ वरी ॿियो सुवालु आहे त पाकिस्तान जो कानून साज़ इदारो या कानून साज़ इदारा कहिड़ा आहिनि? नेशनल असेंबली, सेनेट, A and B माना नेशनल असेंबली ऐं सेनेट ॿई, या प्रोविंशियल असेंबली माना सूबाई असेंबली। उन जो सही जवाबु आहे ऑप्शन A and B। जेके असांजा कानून साज़ इदारा हूंदा आहिनि उहो नेशनल असेंबली ऐं सेनेट ॿई हूंदा आहिनि। ऐं जेको इहो सुवालु वरितो वियो आहे इहो 7हें दर्जे जी समाजी अभ्यास मां वरितो वियो आहे। उनखां पोइ आहे त क़ौमी असेंबलीअ लाइ 5 सालनि जी मुदत लाइ केतिरा मेंबर चूंडिया वेंदा आहिनि? अच्छा, ऑप्शन ए आहे 372, बी आहे 342, सी आहे 252 ऐं डी आहे 272। हाणे हिते 342 ऑप्शन ॾिनो वियो आहे जेके क़ौमी असेंबली जा टोटल मेंबर आहिनि। त थोरो मुंझाइण जे लाइ त कैंडिडेट ज़ाहिर आहे पेपर जे प्रेशर में सम्झंदो त 342 सही जवाबु आहे, पर उहे क़ौमी असेंबलीअ जा टोटल मेंबर आहिनि। पर जेके 5 साल लाइ चूंडिया वेंदा आहिनि उहे 272 हूंदा आहिनि। ठीकु आहे, इहो बि सोशल स्टडीअ जो 7हें दर्जे जो सुवालु आहे। उनखां पोइ वरी आहे IQ एयर ग्लोबल एयर क्वालिटी रिपोर्ट जे मुताबिक़ पाकिस्तान खे सभ खां वधीक माहौलियाती ख़राबीअ खां मुतासिर थींदड़ मुल्क में काए नंबर ते दर्जो ॾिनो वियो? A आहे 1st, B आहे 2nd, C आहे 3rd, 4 ऐं D आहे 4th। उन जो जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन बी आहे 2nd। पाकिस्तान एयर पॉल्यूशन क्वालिटी रिपोर्ट जे जेको आहे हवाले सां 2 नंबर ते आहे। उनखां पोइ वरी 25 नंबर सुवालु आहे, ही करंट अफेयर्स में हिनखे काउंट करे सघूं था त मोहम्मद रिज़वान ॿियो क्रिकेट विकेट कीपर बैट्समैन आहे कंहिंखां पोइ 2 नंबर ते आहे जंहिं सभिनी फॉर्मर्स जे विच में 100 रन्सूं ठाहियूं। रिसेंटली मोहम्मद रिज़वान तव्हांखे ख़बर आहे त क्रिकेट टेस्ट में बि ठाहियूं हुयूं, ODI में बि ठाहियो, वनडे में हुनजी पहिरीं हुई। त कहिड़ा विकेट कीपर आहे? KL राहुल इंडिया जो आहे, AB डिविलियर्स ऐं बटलर जॉस बटलर इंग्लैंड जो आहे, ब्रेंडन मक्कलम जेको आहे बहरहाल उहो आहे कोई फॉरेन प्लेयर, मूंखे महिल यादि नथो अचे, मूंखे यादि हूंदो न्यूज़ीलैंड जो ई शायदि आहे। त उनजो जेको आहे अगरि मां ग़लति हुजां त कमेंट करे सघो था। त इहो करंट अफेयर्स में अचे थो। रिसेंटली इहो ॾाढो इशू हलियो हो त ब्रेंड मक्कलम खां पोइ पाकिस्तानी मोहम्मद रिज़वान उहो विकेट कीपर आहे जंहिं सभिनी फॉर्मेट्स में सेंचुरी हई आहे। त उनजो जेको जवाबु आहे सही उहो थींदो ऑप्शन सी। उनखां पोइ अचूं था इस्लामियात ते। इस्लामियात जो पहिरियों सुवालु, सल्तनत मौर्या ख़ुदि मुख़्तियार हुकूमत हुई, पर तब हुकूमत जे इंतिज़ाम खे हलाइण लाइ हिकु शोरा ठाही वई जंहिंजे कुल मेंबरान जी तइदाद डैश हुई, केतिरी? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी 30, ऑप्शन बी 40। त हुन जो सही जवाबु आहे ऑप्शन सी 30।
इहो सवाल 7 दर्जे जी सोशल स्टडी में असां पढ़ियो हुयो ऐं हुनजो जेको पहिरियों ई चैप्टर हुयो मौर्य सल्तनत शुरू थिए पई त उन में जेके हुन जा अर्थशास्त्र हुनजो किताबु हुयो ऐं हुनजो जेका मजलिस ठाही वई हुनजो बि कोई नालो हुयो मूंखे यादि नथो अचे। हुन में 30 मेंबर हुया जेके हुनजी हुकूमत हलाईंदा हुआ। हुननि खे चइनि निज़ामनि में कयो वियो हो ऐं चइनि सूबनि में विरहायो वियो हो। त इन चैप्टर खे थोरो तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में रिकॉल थींदो हूंदो त हिन जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन सी आहे। उन खां पोइ वरी आहे त बादशाह जेको आहे जेम्स बाइबल जो बादशाह जेम्स बाइबल जो तर्जुमो अंग्रेज़ी ज़ुबान में कॾहिं कयो। ऑप्शन ए 1611, ऑप्शन बी 1612, ऑप्शन सी 1613 या ऑप्शन डी 1614। उन जो जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए आहे 1611। ठीकु आहे। ऐं हाणे वरी अचूं था सवाल नंबर 28। जैन धर्म के बानी महावीर जो असली नालो छा हुयो? हमद्रान, ब्रह्मजान, वर्धमान या बारान। अच्छा, हीअ जेको सवाल आहे मुंहिंजे ख़्याल में ही 6 जो आहे जेको नॉन मुस्लिम्स जो एथिक्स मां ही सवाल अचे थो। हीअ इस्लामियात मां नाहे खयो पर जेका एथिक्स नॉन मुस्लिम जी आहे हीअ जेके 2 सवाल आहिनि 28 और 29 उन मां वरितो वियो आहे पर उन्हनि जे 6 क्लास जेके बुक मां आहे। वधीक तव्हां मूंखे अगरि मां ग़लति हुजां त करे सघो था। बहरहाल हिननि जेको सही जवाबु आहे उहो आहे ऑप्शन सी वर्धमान। उन खां पोइ आहे त महावीर केतिरे अरसे ताईं बेलिबासीअ जी हालति में जंगलनि ऐं बयाबाननि में घुमंदो रहियो? ए 8 साल, ऑप्शन बी 10 साल, ऑप्शन सी 12 साल या ऑप्शन डी 14 साल। उनजो सही जवाबु आहे 12 साल। ही बि 6 क्लास जी नॉन मुस्लिम जी जेका आहे 6 क्लास जी एथिक्स उन्हनि मां वरितो वियो आहे। उन खां पोइ वरी अचूं था 30 सवाल ते त जॾहिं तारिक बिन ज़ियाद स्पेन खे फ़तह कयो उन वक़्तु स्पेन जे गादीअ जो हंधु कहिड़ो हुयो? ठीकु आहे। हीअ पंहिंजे इस्लामियात वरिती वई आहे 7th या 8th क्लास, मूंखे क्लिक थिए पियो पर एग्ज़ैक्ट यादि न आहे पर हीअ पंहिंजी इस्लामियात मां वरितल आहे शायदि 8th क्लास जी में आहे। त उनजो जेको ऑप्शन आहे सही ऑप्शन आहिनि जेके ॾिना विया आहिनि तलीता ऐं गरनात ऐं करमूना या कस्तंतिया। ठीकु आहे। त उनजो जेको सही जवाबु आहे त जॾहिं तारिक बिन ज़ियाद स्पेन फ़तह करे पियो त उन वक़्तु उनजो जेको गादीअ जो हंधु हुयो उहो ऑप्शन ए उनजो सही जवाबु आहे त हुयो। त हीअ हुई जेका असांजा सोशल स्टडी इस्लामियात करंट अफेयर्स जनरल नॉलेज। पोयनि पेपरनि जे हिसाब सां ही थोरी डिफ़िकल्ट हुई। मौर्य सल्तनत, नॉन मुस्लिम्स जा 2-3 क्वेश्चन्स ऐं जेके सोशल इस्लामियात में बि सोशल स्टडी जा क्वेश्चन्स त थोरा सम्झ खां वॾा हुया। बहरहाल बॉस इज़ ऑलवेज़ राइट, सो इदारा ऐं हुकूमत ऑलवेज़ राइट। उन जे बारे में कोई बि कमेंट कोन कंदासीं। असांजो कमु तव्हांखे गाइड करणु पढ़ाइणु आहे। जेको हाल आहे असां पंहिंजी पूरी कोशिशि कई आहे त विथ रेफरेंस ऐं तव्हांखे कुझु शयूं क्लियर करण जी कोशिशि कयूं। सो ही बेटा हुयो अॼु जो क्लास तव्हांखे कीअं लॻो ऐं तव्हांजी केतिरी रहनुमाई थी इन हवाले सां पंहिंजा कमेंट्स ज़रूरु ॾींदा। क्लास खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा। अलाह पाक तव्हां सभिनी जो हामी नासिर थिए, तव्हांखे पंहिंजे नेक मक़सदनि में कामयाबु करे। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।